नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त घोट की खबर ॾींदा हलूं त पाकिस्तान कोलिशन फॉर एजुकेशन जे सहकार सां हवा फाउंडेशन पारां उस्तादनि जे आलमी ॾियारे ते हिकु डायलॉग करायो वियो, जंहिंमें तालीम खाते जे ऑफिसरनि, स्कूलनि जे उस्तादनि, शागिर्दनि खां अलावा कम्यूनिटी जे नुमाइंदनि साफ़िन पिणु शिरकत कई। उन मौके ते सेमिनार खे ख़िताब कंदे हवा फाउंडेशन जे अॻवान गुलाम नबी सूमरो, हाफ़िज़ मंज़ूर, उस्तादनि मोहम्मद उस्मान महर, अब्दुल अई भुट्टो, हुसैन सारंग, औरत तंज़ीमुनि जे अॻवान सफ़ीना नोनारी ऐं ॿियनि चयो त 5 अक्टूबर पूरी दुनिया में उस्तादनि जो आलमी ॾींहुं करे मल्हायो वेंदो आहे, जंहिंजो मक़सदु उस्तादनि जे कयल महिनत ऐं जदोजहद जो एतिराफ़ करणु ऐं इन जो हौसला अफ़ज़ाई करणु आहे। हिननि चयो त हिन वक़्तु पूरी दुनिया कोरोना जे मुज़ी मर्ज़ में मुतासिर थी आहे ऐं इन जो वॾो असर तालीम ते थियो आहे, जंहिं लाइ असीं चाहियूं था त असां पंहिंजी ज़िम्मेवारी निभाईंदे पंहिंजनि ॿारनि खे मास्क जो इस्तेमालु करायूं, समाजी फ़ासिले बाबति इन जी तरबियत करियूं, हथ मिलाइण खां इन्हनि खे रोकियूं ऐं इन ते पाण बि अमल कयूं त जीअं मुज़ी मर्ज़ खां बची सघूं। हिन चयो त कोरोना जे करे जेको तालीम जो नुक़सानु थियो आहे, उन लाइ ज़रूरी आहे त स्कूलनि जूं मोकलूं ख़त्म कयूं वञनि त थियल नुक़सान जो पूराओ करे सघिजे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।